अॼु असां क़ौमी असेंबली जे फ्लोर ते पाणी जी शॉर्टेज जो इशू खयो आहे। अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अरकान पोलिंग अटेंशन नोटिस जमा करायो जिते अॼु असां ॻाल्हायो ऐं असांजे अरकान भरपूर नमूने सां पाणी जे इशू ते हुन जी कमी ते हुन सां जेके मसइला पैदा पिया थियनि आवाम खे उन ते ॻाल्हायो आहे। सिंध जॾहिं मुतासिर थिए पियो त लाज़मी बलूचिस्तान खे बि इहा शॉर्टेज फेस करणी थी पए। असां घणेई सवाल हिननि खां पुछिया। अॼु असां हिननि खे चयो त ऑलमोस्ट 39% शॉर्टेज सिंध बर्दाश्त पियो करे ऐं हिन शॉर्टेज जे ज़माने में बि 1991 अकॉर्ड जे तहत शॉर्टेजिस शेयर करण जी ॻाल्हि कई वई आहे, पर शॉर्टेज शेयर छो न थी थिए? छो सिंध सभ खां वधीक शॉर्टेज पियो खणे? ठीकु आहे, पाणी जी शॉर्टेज आहे पर उन जी परसेंटेज असां वटि छो घणी आहे? असांजा माण्हू छो पाणी खां महरूम पिया थियनि? असां सिंध जी आवाम छो पई महरूम थिए? बलूचिस्तान वटि बि इहो इशू लॻो पियो आहे। सिंध पूरी कोशिशि करे थी त जेको बि घटि पाणी असां वटि अचे उन मां बलूचिस्तान खे बि पाणी ॾिजे, छाकाणि हू बि लोअर रेपेरियन आहे ऐं असांखे हुननि जी बि तकलीफ़ जो अंदाज़ो आहे, अहसासु आहे। पर जॾहिं असां वटि ई पाणी कोन्हे, हाणे अॼु जेका मिनिस्टर साहिबु ॻाल्हि कई उहा नामुनासिब हुई ऐं नामुनासिब चवंदसि फ्लोर ते बीही करे। हिकिड़ा त अंग अखर ग़लति हुया मिनिस्टर साहिब जा जेके मूं पाण चैलेंज कया। असांजे मेंबर्स जेके वेठा हुया असेंबली में हुननि बि एहतजाज कयो त इहे नंबर्स ग़लति आहिनि। हुननि जे मुताबिक़ सिंध खे वधीक पाणी थो मिले, जेका बिल्कुलु हक़ीक़त खां हटी करे हिकिड़ी ॻाल्हि आहे। ऐं आउं त चवंदसि त हीअ अहिड़ो कूड़ आहे जेके असां हिते जेतिरो बि असां अफ़सोस कयूं उहो घटि ईंदो, छाकाणि हक़ीक़त बिल्कुलु अलॻि आहे। असांखे हालतुनि जी ख़बर आहे ऐं ख़ासि तौर ते जॾहिं माण्हुनि खे हिन वक़्तु ज़रूरत आहे पाणी जी, उन टाइम ते पाणी न मिलणु इहा वॾी ज़्यादती आहे। इहा ई ॻाल्हि असां कई त हीअ ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। पाणी न हुजणु सम्झो त असांजे सर्वाइवल खे चैलेंज थो करे। ऐं गॾोगॾु जेको हिन शॉर्टेज जे सिस्टम में हिन वक़्तु जेकी हालत आहे उन में लिंक कनाल जेके हलनि पियूं उन जो हलण बि हैरान कोन आहे। TP हुजे, CJ हुजे, इहे लिंक कनाल्स छो थियूं हलनि? ही छो नथियूं बंदि थियनि? भला अहिड़ो कहिड़ो मसइलो आहे? 1991 अकॉर्ड ते अमल छो नथा कराए सघनि? ऐं अॼु जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि इरसा जे हवाले सां मिनिस्टर साहिबु, उन ते असां एतिराज़ उथारियो आहे ऐं इन एतिराज़ जी रोशनी में स्पीकर साहिबु मिनिस्टर खे इहा हिदायतूं ॾिनियूं त भई तव्हां मेंबर सां वेही करे हिन मसइले खे हल कयो। हाणे इनशाला सुभाणे असां वेहंदासीं। असां सिंध जे आपाशी जे वज़ीर खे बि ज़ूम लाइन ते वठंदासीं ऐं अरसा जे माण्हुनि खे बि सभिनि खे असां चाहियूं था त गॾु वेहारे हिन मसइले ते ॻाल्हायूं। पर शाज़िया साहिबा, मीटिंग त अॼु हुई 1:15 वॻे। स्पीकर चयो त 1:15 वॻे, पोइ 1:15 वॻे छो न थी? अॼु इन करे न थी आहे त माण्हू पूरा कोन। असां रुगो मिनिस्टर सां ॻाल्हाइण लाइ हिकिड़े कमरे में नथा वेहणु चाहियूं। मिनिस्टर त उहा ई ॻाल्हि उते कई ऐं असां मुतमइन न थियासीं। असां हुनखे उन वक़्तु ई रिफ्यूज कयो त मिनिस्टर साहिब जा नंबर्स बि ग़लति आहे, मिनिस्टर साहिब जी स्टेटमेंट बि ग़लति आहे। हाणे मिनिस्टर साहिबु जॾहिं अथॉरिटी जे माण्हुनि खे वठी ईंदो, हाणे चवनि था सिंध जो जेको मेंबर आहे उहो बीमार आहे। ऐं मुंहिंजी मालूम कयां त भई सुभाणे हुनखे ज़ूम ते खणी अचिणो आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां। हू न अचे त सिंध मां केरु त अचे न ॻाल्हाइण लाइ। त इन करे असां माण्हुनि खे घुराईंदासीं, स्टेक होल्डर्स खे। पोइ हिते जेकॾहिं कमरनि में वेही रुगो मीटिंगूं करणियूं आहे त असां 8 मीटिंग ॾींहं में करे था सघूं। हिकिड़ो ॿियो इशू रहियो फीडल में मेंबर जो इरसा में सिंध मां थींदो रहियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी केस विढ़ियो, कोर्ट केस विढ़ियो। हाणे 4 महीननि खां उहा पोस्ट ख़ाली आहे, उहो रिटायर थी वियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हाणे इन हवाले सां छा इनिशिएटिव वठे थी जे सिंध मां डोमिसाइल रखंदड़ फीडल मेंबर इरसा में थी सघे? अदा इहे ॻाल्हियूं त असां मुस्तक़िल खणंदा आहियूं न। अॼु जेको कोर इशू हुयो शॉर्टेज जो हुयो, जॾहिं स्ट्रक्चर सॉल्व थींदो त इहे ग़लति फ़ैसिला बि कोन ईंदा। हाणे ग़लति फ़ैसिला इरसा वठे थी ऐं यूनिलैटरली वठे थी, उन में को बि 91 अकॉर्ड जो स्पिरिट नज़र नथो अचे त हुनजी त भञकणी आहे न। त कल्ह सुभाणे असां इन लाइ होमवर्क करे माण्हुनि खे बि चयो आहे त भले होमवर्क करे अचनि। हिते रुगो गुफ़्तो शनीद न आहे, हिते बाक़ाइदा होमवर्क सां सुभाणे क्वेश्चन थींदा। आख़िर में इहो ॿुधायो त स्टेक होल्डर्स कहिड़ा स्टेक होल्डर्स? वापडा चेयरमैन, इरसा चेयरमैन, इहे सभई कहिड़ा स्टेक? असां हिननि लाइ सभिनि लाइ चयो आहे। असां वापडा चेयरमैन लाइ बि चयो आहे, असां इरसा जे मेंबर्स जे लाइ चयो आहे, सॼी हुनजी बॉडी लाइ चयो आहे ऐं असां सिंध मां वज़ीर आपाशी खे बि, छाकाणि सिंध जे वज़ीर आपाशी वफ़ाक़ी वज़ीर वाटर रिसोर्सिस खे ख़त लिखियो आहे ऐं हुन ख़त में हुन लिखियो आहे त 39% शॉर्टेज सिंध बर्दाश्त पियो करे। 1991 जे अकॉर्ड जी स्पिरिट वायलेट पई थिए। त जॾहिं मिनिस्टर साहिब जो एतिरो अहम ख़त आयो आहे त
हुन जो बि इहो राइट आहे त हिन मीटिंग में शामिल थिए। सुभाणे असां हुनखे इंफॉर्म करे हिन मीटिंग में वठंदासीं इंशाल्लाह। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।